अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कंदरा खां अब्दुल हक जागीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ कंदरा भरिसां ॻोठ जुड़ियो महर जा रहवासी ग़ुलाम रज़ा महर मिसमात साहिब ख़ातून मिसमात ज़ेबुल ख़ातून कंदरा प्रेस क्लब अची साफ़ नाॾो दाईंदे चयो त असांजो पीउ आकिल महर घणो अरसो अॻु फ़ौत थी वियो हो। उहो पंहिंजे जेरे ई असांखे ज़मीन ॾेई वियो हो। असां वटि ज़मीन जा कागज़ मौजूदु आहिनि ऐं असां उन जा वारिस आहियूं। ज़मीन असांजे पीउ जी आहे। असांजे ॻोठ जा भाउर आदम महर साजिद महर अली ॾिनो महर तालिब महर असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असांखे लाबारू करण बि नथा ॾियनि। असां IG सिंध DIG सखर SSP सखर खां घुर कयूं था त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। हुननि मां असांखे जानी ख़तरो आहे। हीअ असांखे माराए न छॾनि। जवाबदारनि खां गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।